अस्सलाम वालेकुम। तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी दोस्तों तव्हांखे कहाणी ॿुधाईंदा हलूं त नेक्स्ट एपिसोड जगह किस्त अचण वारी आहे। छा उन में आशू मीर वांगुरु नवाब खान जो साथ छॾे वेंदो या वरी नवाब खान इन कावड़ में अची करे मूसा जे पीउ खे उनजे घर में वञी मारे ईंदो। छा मूसा ऐं मीर नेक्स्ट एपिसोड में ठही वेंदा ऐं सजावल खान सां ॿिनि जो ठाह थी वेंदो या मीर खे वरी जेको आहे नेक्स्ट एपिसोड में हाशू पूरो करे छॾींदो या उते मूसा पुॼी वेंदो ऐं मीर बची वेंदो ऐं मूसा ऐं हाशू जो झेड़ो थींदो। सॼी कहाणी तव्हांखे ॿुधाईंदासीं इन नंढड़े वीडियो में। पहिरियां इनखे पूरो ॾिसो दोस्तों जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे ऐं थी सघे त उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो। अव्हांजो चैनल आहे। ॿुधाईंदा हलूं तव्हांखे कहाणी दोस्तों। पहिरीं ॻाल्हि त मीर खे जेको मारणु वेंदा आहिनि हाशू वारा इंतज़ार में उते बीठा हूंदा आहिनि लेकिन मूसा उते अची वेंदो आहे। इन्हनि जो आमनो सामनो मूसा सां थी पवंदो आहे। मूसा हाशू खे अहिड़ो त ज़लील कंदो आहे सतार खे इन्हनि खे सभिनी खे त पूरा सफ़ा ईअं मतिलबु हिकिड़ी कुत्ते जी हालत करे छॾींदो आहे। इन्हनि खे चवंदा हुआ तव्हां कुता आहियो सभई जा सभई शीन न आहियो। जंहिंमें जेको आहे हिक ॿिए खे धमकियूं ॾींदा आहिनि। हाशू बि मूसा खे चवंदो आहे मीर खां पहिरियों हाणे तुंहिंजो सिर खणंदासीं। लेकिन नवाब खान खे वञी कावड़ में सॼी कहाणी ॿुधाईंदो हाशू ऐं उनखे इहा ॻाल्हि कंदो असांजी इज़त कोन्हे असां कुत्तनि खां बि बदतर आहियूं ऐं उतां हलियो वेंदो हाशू। नवाब खान वरी कढ वेंदो ऐं हाशू खे परचाइण जी कोशिशि कंदो। इन कावड़ में हू मूसा जे घर वेंदो नवाब खान ऐं मूसा जे पीउ सां बदतमीज़ी कंदो। इहे जेका आहिनि वांदा इहे पिया कुटबा उते ऐं उन्हनि खे चवंदो मूसा किथे आयो आहे मूसा खे मारणु आयो आहे ऐं तव्हां इहो घर छॾे हलिया वञो। लेकिन जो पीउ मुक़ाबिलो कंदो लफ़्ज़ी जंग कंदा हिक ॿिए खे धमकियूं ॾींदा। अहिड़े हिसाब सां नवाब खान हितां बेस्तो उन खे करे मोटी ईंदो ऐं मूसा जे नज़रनि में नवाब खान हाशू सभु अची चुका आहिनि। उन्हनि खे इहा ख़बर मूसा खे पइजी चुकी आहे त हीअ असांखे मारणु चाहिनि था या मूंखे या मीर खे या असांजो झेड़ो विञाइणु चाहिनि था। लेकिन हू बि त सियाणो माण्हू आहे। अहिड़े हिसाब सां इहा कहाणी अॻिते हलंदी ऐं जेको आहे नवाब खान हाणे मीर खां पहिरियां मूसा खे रस्ते खां हटाइण जी पूरी प्लैनिंग कंदो ऐं सफ़ा छितो थी पवंदो त मां इन मूसा खे हटायां मीर खे पोइ ॾिठो वेंदो। अहिड़े हिसाब सां इन्हनि जहिड़ो इहा वरी तूतू में पई हलंदी ऐं अॻे ई किस्त में जहिड़े फ़ैसिले जूं ॻाल्हियूं बि शुरू थींदियूं सजावल ऐं मूसा जो। असांखे ॾींदा इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।